जी दोस्तों, हाँ असां जेको आहे सो मैथमेटिक्स पोर्शन जा ॿ पार्ट्स अवां सेंड करे चुका हूँ। हाँ जो टियों पार्ट्स है उनमें जो है सो 4-5 प्रॉब्लम जो असां सॉल्व करे ॾेखारींदासीं। तो दोस्तों ये प्रॉब्लम है, ए बिजनेसमैन डिसाइडेड टू गिव 10% ऑफ डिस्काउंट इन ऑल परचेज फ्रॉम हिज शॉप। हाउ मच विल अ कस्टमर पे फॉर एन आइटम दैट वाज मार्केटेड 5,400 रुपया। ठीक है दोस्तों, तो हाँ है एक बिजनेसमैन असांजो वो जो है सो 10% डिस्काउंट करे दो। ठीक है दोस्तों, माना को असो बिजनेसमैन आ, ठीक है, को असो बिजनेसमैन आ वो माना पाँच जेका शे थस उन की कीमत है असांजी 5,400 रुपया। माना 5,400 रुपये की एक शे असांजी। ठीक है, हाँ उन ते जो है असो बिजनेसमैन आ 10% डिस्काउंट करण चाहे तो। ठीक है दोस्तों, तो हाँ कहीं कस्टमर वह शे खरीद कई। ठीक है, तो हाँ उन कस्टमर के छा मिलो असो 10% डिस्काउंट मिलो। ठीक है दोस्तों, तो हाँ जो वह शे माना केतरे रुपयन में बिजनेसमैन खपाई हूंदी। हाँ अचो ॾिसूं। तो दोस्तों ॾिसो 100 रुपये ते असांखे घणो डिस्काउंट आहे 10 रुपया। तो 100 रुपये ते असांखे दोस्तों 10 रुपया डिस्काउंट। ठीक है दोस्तों, तो हाँ असांखे हिन ते केतिरो थींदो त 5,400 रुपया। ठीक है दोस्तों, तो हाँ ॿ ॿुड़ियूं असांजो हिन में ख़त्म थी वियूं। तो हाँ छा ते असांजो 54 × 10 त असांजो छा ईंदो 540 रुपया। ठीक है दोस्तों, तो हाँ असांजो 5,400 रुपये ते डिस्काउंट घणे थियो 540 रुपया। ठीक है दोस्तों, तो हाँ असांजो डिस्काउंट थियो 540 रुपया। तो हाँ जेका 5,400 रुपया शे घणी मिली हूंदी पोइ। तो हाँ हे जो असांजो डिस्काउंट आयो हिन मां छा कंदासीं असां कट कंदासीं। ठीक है दोस्तों, तो 5,400 माइनस 540। ठीक है दोस्तों, हाँ एक हेॾे वठींदासीं तो हिते छा असांजा 10 सॉरी 0 मां 0 जो साॻियो असांजो 0 चइनि मां हिकु हेॾे वेंदो थींदा असांजा 10 10 मां जेको आहे असांजा 4 वेंदा थींदा असांजा 6 हिकु हेॾे थिया 13 13 मां 5 वञनि थिया असांजा 8 त बाक़ी छा असांजा 4। त हाणे हीअ जेका दोस्तों 5,400 रुपयनि जी जेका शे हुई असांजी, हाणे हिन ते असांखे घणो डिस्काउंट मिलियो असांखे हिन ते मिलियो असांखे 10% जॾहिं डिस्काउंट मिलियो त उहा 5,400 रुपयनि वारी शे हाणे असांखे घणे मिलंदी 4,860 रुपया। त हाणे हे जेको 4,860 रुपया जेको ऑप्शन आहे असांजो उहो बिल्कुलु सही है असांजो। जी दोस्तों, हाँ हे जो असो क्वेश्चन नंबर 55 आहे मैथमेटिक्स में। हाँ हे जो अॼोकी टेस्ट में आयो आहे। तो हाँ हेड़ा जो प्रॉब्लम्स हैं जो है सो मां ऑलरेडी जो है सो पंहिंजे यूट्यूब चैनल ते मां अवांखे सेखारे चुको आहियां। तो हाँ हे जो अॼु जो सवाल आहे वो कीअं थींदो, चवंदो ए कॉन्ट्रैक्टर एस्टिमेट्स दैट 4 persons could rewire Jamal's house in 4 days. If he used 4 person instead of 3, how long should they take to complete the job? ठीक है दोस्तों, तो हिकिड़ो कॉन्ट्रैक्टर आहे। हाँ उन जो है सो एस्टिमेट कयो आहे त जेको जमाल जो जेको घर आहे उन जी जेका वायरिंग थी वेंदी 4 ॾींहंनि में थींदी जेकॾहिं असांजा 3 माण्हू आहिनि। त माना 3 माण्हू जेको आहे सो 4 ॾींहंनि में जमाल जे घर जी वायरिंग करे ईंदा। हाणे छा थो करे जेको आहे हिननि 3 जेके माण्हू हुया, हाणे हे छा थो करे 3 माण्हुनि जी जॻह ते घणा माण्हुनि जो इस्तेमालु करे 4 माण्हू जेको आहे सो मतिलबु कम ते लाथा त ईंदा। पोइ जेको आहे सो असांजा घणा ॾींहं लॻंदा जेको ॾहें असांजा 4 माण्हू आहिनि। त हाणे छा आहे असांजो जेको हिन सॉल्यूशन कीअं थींदो त हे थींदा असांजा पर्सन्स, ॿियो छा असांजा डेज। दोस्तों हाँ हेड़े क़िस्म जा जेके प्रॉब्लम्स आहिनि मां ऑलरेडी अवांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते सेखारे चुको आहियां। त हाणे हे ॾिसो त हिन में जेको आहे सो जेकॾहिं 3 पर्सन्स आहिनि 3 पर्सन आहिनि त असांजा जेको आहे सो ॾींहं घणा था लॻनि 4 ॾींहं था, माना 3 माण्हू आहिनि त 3 माण्हू जेको कमु घणनि ॾींहंनि में पूरो था कनि असांजो 4 ॾींहंनि में पूरो था कनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेको कॉन्ट्रैक्टर आहे पोइ 3 माण्हुनि जी जॻह ते घणा माण्हू इस्तेमालु करे 4 माण्हू। ठीक है दोस्तों, हाँ
3 माण्हुनि जी जॻह ते 4 माण्हू इस्तेमालु कंदो त पोइ जेको आहे असांखे ॾींहं केतिरा लॻंदा। त हाणे जॾहिं दोस्तो असांखे कंहिं शइ जी ख़बर न हूंदी आहे त पोइ असां हुनखे छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। त हाणे असां सपोज़ कंदासीं जेके असांजा ॾींहं आहिनि उहे छा आहिनि, असांजा एक्स आहिनि। ठीकु आहे दोस्तो। त हाणे हिते ॾिसो, त हाणे असां हिते डिसाइड कंदासीं त हे असांजो कहिड़ो प्रोपोर्शन आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे या इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे। त हाणे ॾिसो दोस्त, हिते असांजा 3 ॾींहं आहिनि त जेको आहे सो असांजा 3 माण्हू आहिनि त असांखे ॾींहं घणा था लॻनि, 4। मां वरी ॻाल्हि रिपीट थो कयां, जेकॾहिं असांजा 3 माण्हू आहिनि त असांखे ॾींहं लॻनि था 4। ठीकु आहे दोस्तो। हाणे जेकॾहिं असां 4 माण्हू कयूं त ॾींहं छा थींदा, असांजा लाज़मी छा थींदा, घटिजंदा। त लाज़मी जेकॾहिं असां माण्हू वधाईंदासीं त ॾींहं घटिबा। ठीकु आहे। त हाणे हे छा आहे दोस्तो, हिकिड़ी शइ असां वधाईंदा त ॿी शइ छा थी असांजी घटिजे थी। जॾहिं असां हिकिड़ी शइ वधायूं ॿी शइ घटिबी आहे त उहा छा हूंदी आहे, असांजी इनडायरेक्ट प्रोपोर्शन हूंदी आहे। ठीकु आहे दोस्तो। त हाणे इनडायरेक्ट प्रोपोर्शन में छा थींदो आहे, हाणे इनडायरेक्ट प्रोपोर्शन में ईअं थींदो आहे त तव्हांजी मर्ज़ी हूंदी आहे त जेके असांजा एरो आहिनि, हिकिड़े जो फेस डाउनवर्ड कंदा आहियूं, हिकिड़े जो छा कंदा आहियूं, अपवर्ड कंदा आहियूं। त पोइ उहो अव्हां ते डिपेंड कंदो आहे त जंहिंजो तव्हां डाउनवर्ड कयो ऐं जंहिंजो छा तव्हां अपवर्ड कयो। ठीकु आहे दोस्तो। त हाणे हे कीअं हल थींदो, 3/4। हाणे जिथां एरो असांजो शुरू थींदो आहे न, ठीकु आहे दोस्तो, हे जिथां एरो ॾिसो, हितां असांजो शुरू थियो आहे, माना जिथां असांजो एरो शुरू थिए उहो असां छा में रखंदासीं, अंश में रखंदा। जिथां असांजो एरो शुरू थिए उहो अंग असां अंश में रखंदा आहियूं, ऐं जिथे असांजो एरो ख़तमु थिए उहो असां छा में रखंदा आहियूं, छेद में रखंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो। इज़ इक्वल टू, हाणे ॾिसो हितां एक्स खां एरो शुरू थियो आहे त एक्स खे मां छा में रखंदुमि, अंश में रखंदुमि, ऐं जिथे एरो ख़तमु थियो आहे उहो छा रखंदुमि, मां छेद में रखंदुमि। ठीकु आहे दोस्तो। त हाणे छा कंदुमि, मां क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदुमि, क्रॉस मल्टीप्लिकेशन। ठीकु आहे दोस्तो। त हाणे चइनि खे हिन सां ज़रब कंदुमि, छा ईंदो असांजो जवाबु, 4x। वरी हिन खे हिन सां ज़रब कंदुमि त छा थींदो असांजो 3 चौको 12। त हाणे छा कंदुमि, माना x इज़ इक्वल टू 12/4। ठीकु आहे। त हाणे मूंखे हिते छा मिलियो आहे, 4x इज़ इक्वल टू 12। जॾहिं असांखे छा मालूम करिणो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1x मालूम करणी आहे। हिते असांखे 4x आहे, असांखे छा मालूम करणी आहे, 1x। त हाणे हिते जेको असांजो 4 आहे ज़रब में आहे, हेॾे असांजे छा में थींदो, वंड में थींदो। त 1 चौको 4, 3 चौको 12। ठीकु आहे दोस्तो। त हाणे असांजो जेको x जो जवाबु आयो 3 आयो। ठीकु आहे दोस्तो। जेकॾहिं असां 4 माण्हू कंदासीं त असांजा ॾींहं घणा लॻंदा, 3 ॾींहं लॻंदा।